पढ़े अनवर पेजादो साईं कलंदर लखियारी साहब साईं खुदादो शाह साहब ॿिया मोहतरम दोस्त जेके स्टेज ते वेठा आहिनि ऐं उन्हनि खां वधीक मोहतरम दोस्त जेके मुशाइरो ॿुधण आया आहिनि मूंखे वाकई एज़ाज़ महसूस थियो जॾहिं मां हिते लाड़ सिंध जी शाइरी ॿुधी असां उत्तर जा माण्हू असांजी न अहिड़ी ॿोली सुरीली न अहिड़ो लहजो तुज़ जहिड़ो सिंध जे लाड़ जे माण्हुनि जो आहे ऐं उन्हनि जी शाइरी जेका हिन मुशाइरे में पेश कई वई उहा वाकई अवामी क़िस्म जी शाइरी हुई असां जेके पढ़िया कढ़िया पने ते अखर लिखी ऐं शेर जोड़ींदा आहियूं उन्हनि खे पंहिंजा शेर बि यादि कोन हूंदा आहिनि इन जे करे मुंहिंजो त वरी ओचितो अचणु थियो इन जे करे मां पंहिंजो कोई शेर खणी बि कोन आहियां कोई यादगीरे में हिकु मिसरो तव्हांखे ॿुधायां थो पर हिन मौक़े ते जेका सभ खां वधीक ॻाल्हि मूंखे महसूसु थी आहे सा इहा त मलीर बचायो तहरीक अलामती तौर हींअर सिंध बचायो तहरीक थी चुकी आहे मलीर मारियो जो मलीर हिन वक़्तु असां खां लभे कोन थो थर में सिंध जे कुझु सुञाण सैलानी दोस्तनि ऐं मुहक़िक़नि सां गॾु जॾहिं वञणु थियो त उते असां उन्हनि खां पुछियोसीं त भई मारीअ जो मलीर किथे आहे उते असांखे ख़बर पई त हिन वक़्तु थर जो को बि अहिड़ो हिसो न आहे जंहिंखे मलीर कोठियो वञे थो थर में को बि अहिड़ी जाग्राफी ख़ितो न आहे जंहिंखे मलीर कोठियो वञे थो असां पछाड़ीअ थर जे माण्हुनि खां पुछो त मलीर नाले का शइ तव्हां वटि आहे त असांखे उहा ॿुधायो सवाइ हिटाई साहब जे जंहिं मलीर खे ॻायो आहे त थर जा माण्हू हिकिड़ो अजरक खणी आया चवनि हिन खे असां मलीर अजरक कोठींदा आहियूं त मारीअ जो मलीर हींअर जाग्राफी तरीक़े सां नज़र नथो अचे ऐं ससीअ जो मलीर लाईंदसि लिङनि खे मलीरा मेंदी उहो ससीअ जो मलीर ही आहे जंहिंमें असां वेठा आहियूं पर उन में कलाचीअ जे कुन वारो जेको आहे मांगर मच्छ उहो उनखे गिड़काइण जी कोशिशि करे रहियो आहे जॾहिं त सिंध जी सदियूं पुराणी तारीख़ शाहिद आहे त सिंधू माथिरीअ जी तहज़ीब सिंधू दरिया ठाही सिंधू दरिया हिमालय जबल खां लहे थो 29,000 फुटनि जे बुलंदीअ तां उतां लही थो अचे ऐं समुंड जे सतह सां गॾिजी जंगी सर पतण खां पोइ पंहिंजूं ॿ छाड़ूं थो ठाहे ऐं पोइ सवे ऐं हज़ारे छाड़ूं ठाहे समुंड में छोड़ करे थो उहो सिंधू दरिया उन जा हिकु लिहाज़ खां ईअं भाङा चइबा त हिकिड़ो जाबलू भाङो उतां हीअं तां लही थो अचे उन खां पोइ सिंध ऐं पंजाब जे मैदानी इलाइक़नि मां गुज़रे थो ऐं उन खां पोइ डेल्टा ठाहे समुंड सां मिले थो इन लिहाज़ खां ॾिठो वञे त सिंधू माथिरीअ जे तहज़ीब जो तत्व ऐं जोहर लाड़ में ऐं डेल्टा में मौजूदु आहे उन लाड़ ऐं डेल्टा खे उतरियनि इलाइक़नि पंजाब ऐं ॿियनि ते नज़रअंदाज़ कयो पर सिंध बि उनखे इन हिसाब सां नज़रअंदाज़ कयो जो जंहिंमें गुड्डू बैराज ऐं सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज थिया तॾहिं ॻाढ़नि चांवरनि जो फसल घटिजी वियो ख़तम थी वियो पलो मच्छी ख़तम थी वई तिमिर जा वण जेके आहिनि से नास थी विया त सखर बैरेज ठहियो जंहिंखे सिंध जो वॾो कृष्णो थो चइजे इट इज़ दी लार्जेस्ट इरिगेशन सिस्टम ऑफ द वर्ल्ड दुनिया जो वॾे में वॾो आपाशी निज़ाम आहे पर उन जे ठहण सां विचोले सिंध जा ज़मींदार मोटा थिया ऐं लाड़ सिंध तबाह थी वियो सिंध जाग्राफिकली तारीख़ी तौर ते मां ज़ाती तौर ते सम्झां थो त उहो 5 फेडरेटिंग यूनिट्स जी हिकिड़ी फेडरेशन आहे कोहिस्तान सिंध जो जबल जो इलाइक़ो उतां जा माण्हू उतां जो लहजो उतां जी पोशाक उतां जी एंथ्रोपोलॉजी उतां जो फोकलोर उतां जी म्यूज़िक मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म सां सामूंडी पट्टी डेल्टाई इलाइक़ो 80 माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उन्हनि जी उथी वेठी मुख़्तलिफ़ उन खां पोइ थर मुख़्तलिफ़
भर, डेल्टा, कच्चो ऐं काछो इहे सिंध जा 5 मुख़्तलिफ़ जाग्राफियाई यूनिट आहिनि। सियासी तौर ते जेकॾहिं सिंध खे मुतहद रहणो आहे त इन्हनि 5 जाग्राफी यूनिट ऐं अलाइका ऐं उन में रहंदड़ माण्हुनि जो को ख़्यालु रखियो वञे, उन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। ईअं न त उत्तर सिंध जे ज़मींदारनि खे मोटे करण जे लाइ तव्हां बैराज ठाहियो त जे लाड़ तबाह थी वञे। तव्हां थर में दरियाए सिंध जो पाणी न मोकिलियो। अधु सदी गुज़री आहे सिंध जे सियासी हैसियत खे, पर थर खे असां नज़रअंदाज़ कयो आहे। जेसिताईं मलीर जो तालुक आहे, उहो ससीअ जो मलीर मुतलिक़ अदीबनि, शाइरनि, मुहक़िक़नि खे रिसर्च करणु खपे, खोजना करणु खपे। छाकाणि त मलीर अहिड़ी हिकिड़ी वादी आहे तहज़ीबी तौर ते, जहिड़ी सिंधू दरिया जी माथिरी आहे, जहिड़ी मंछर जी तहज़ीब आहे, अहिड़ी मलीर जी हिकिड़ी इंडिपेंडेंट तहज़ीब आहे।